आहे इन खे बजट वधाइणी आहे। मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि आहे, मां इन जे लाइ इलाही जकड़ो कयूं आहिनि, इलाही सटियो बि आहे, इलाही बर्दाश्त भी कयो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला इन शहर जे लाइ, इन तालका अस्पताल जे लाइ असांजी नैया सिर्फ़ु इहा, ख़ासि करे मुंहिंजी नैया थी आहे त को बि मिसकीन ग़रीब माण्हू इन अस्पताल में अचे ख़ाली हथ न वञे, उनजे हक़ जे मुताबिक़ दवा मिले। पूरी कोशिशि कंदासीं, जेको असांजो वस आहे उन वस खे घटाईंदासीं कोन। इंशाअल्लाह ताला बजट बि वधाईंदासीं। डॉक्टर हींअर 6 शार्ट हुआ, उहो पूरा करे मोकिलिया, तव्हांखे ख़बर पई हूंदी। 6 डॉक्टर मां हींअर मुंहिंजे ईंदे ई मां अपॉइंट कराया आहिनि, त सीटूं आहिनि डॉक्टरनि वारियूं, का बि 17 ग्रेड जूं ख़ाली कोन्हनि। सिर्फ़ु हींअर MS साहब जो हिकिड़ो इशू आहे, त MS साहब असां वटि परमानेंट कोन्हे, उनजी PCB वियल आहे। इंशाअल्लाह होपफुली नेक्स्ट वीक जे अंदरि 1-2 ॾींहंनि में नओं MS साहब अची वेंदो, त इंशाअल्लाह ताला शयूं जेकियूं आहिनि से पंहिंजी लाइन ते अची वेंदियूं। ऐं गॾिजी पाण जॾहिं कमु कंदासीं, प्रेस सां असांजो साथ हूंदो, आवाम जो साथ हूंदो, त हीअ तालका इंशाअल्लाह छो न उथंदो, बिल्कुलु उथंदो। ट्रीट थियो आहे या मरीज़ जिते वञी हुन पंहिंजी डॉक्टरी जो इब्तिदाई इलाज कयो आहे, उन्हनि हॉस्पिटल्स के भी असां डायरेक्टिव इशू करे छॾिया त भई तव्हां पंहिंजी फ्यूमिगेशन स्टेलाइजेशन कयो। जेको माण्हू भी मरीज़ जे कॉन्टेक्ट में आयो आहे, हाणे हू भी ऑन रिस्क आहे, त उन जे लाइ बि असां प्रिकॉशनरी उनखे ऑब्जर्वेशन में रखूं पिया, ताकि अगरि का बि किथे कॉम्प्लिकेशन थिए या को अहिड़ा साइन सिम्टम साम्हूं अची वञनि त असां उनखे फ़ौरन जेको आहे अकॉर्डिंगली ट्रीट कयूं। सिंपल है, इन में का भी ख़ौफ़ज़दा थियण जी ॻाल्हि कोन्हे, का भी अहिड़ी बीमारी कोन्हे ख़ुदा न ख़ास्ता जेकी अछूत हुजे हर माण्हू खे लॻे। सिर्फ़ु 4 प्रिकॉशन आहिनि। अगरि कंहिंजे घर में हींअर जानवर टंडवादम शहर में आहिनि, त महिरबानी करे उन्हनि जानवरनि जे अंदरि अगरि पिसूं आहिनि या टिक्स आहिनि या चिचड़ आहिनि, त उन जो इंजेक्शन लॻाराए उन्हनि खे ख़ात्मो करायो। नंबर 1। नंबर 2, जानवर जिते भी मौजूद आहिनि, काइंडली महिरबानी करे उन्हनि सां थोरो फ़ासिलो रखो या दस्ताना पाए उन्हनि जी जेकी बि तव्हां ट्रीटमेंट आहे, उन्हनि जो जेको बि तव्हां उनजी ख़िदमत कयो था, जानवरनि जी ख़िदमत कयो। स्लाटर हाउस या कसाईयुनि सां गुज़ारिश ई आहे त का बि बीमार जानवर तव्हांखे हिकिड़ो बि शुबो हुजे, उनखे महिरबानी करे ज़िबा न कयो, ना उहो गोश्त जेको आहे से उहो मार्केट में तक़सीम कयो। इन सां गॾोगॾु तमामु वार्डन वारनि सां गुज़ारिश आहे त महकमा सिहत ऐं लाइफ स्टॉक वारे डिपार्टमेंट सां फील्ड फोर्स लेह विचड़ में अची वञनि, ऐं उते जिते भी अगर तव्हांजी स्प्रे की ज़रूरत है, तव्हांखे जानवरनि जी इंजेक्शन की ज़रूरत है, तो वो असीं तव्हांखे लाइफ स्टॉक डिपार्टमेंट हीअं ॾे पियो, ऐं तव्हांखे पूरो प्रोटोकॉल ॾींदासीं। सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखो। छेणा अगर किथे जमा आहिनि त उन्हनि खे डिस्कार्ड कयो, छो हीउ जेको टिक आहे ई छेणनि जे हेठि रहंदो आहे, जानवरनि में रहंदो आहे। जानवरनि जो रथ चूसी वरी छेणनि जे हेठि वञी पंहिंजी लाइफ साइकिल पूरी कंदो आहे, त सफ़ाई कराईंदो त पोइ हीउ रहंदा ई कोन। ऐं कोशिशि कयो त पूरा कपिड़ा हुजनि, जेको बि अंदरि फार्मर कमु कंदड़ हुजे वाड़े में, उनजी कोशिशि पाण खे इहा करणी आहे त हू पूरे कपिड़नि सां हुजे, जूता हुनजा पूरा हुजनि। अगरि जूता वारा न आहे त मोज़नि सां कयो, ताकी टिक तव्हांखे कटे ई न। टिक जे फ़िलहाल बाइट खां पाण खे बचणो आहे। इंशाअल्लाह होपफुली हीउ हिकिड़ो केस जेको आयो आहे, इन सां हाणे असां अॻिते कोशिशि पूरी असांजी आहे त ॿियो केस असां कोन थियणु ॾींदासीं। ऐं कोशिशि इहा त इहा सिर्फ़ु हिन कैंपेन जे लाइ न आहे, हिन मरीज़ जे लाइ न आहे। प्रिकॉशन पाण खे लाइफ टाइम वठणा। जेको शख़्स बि जानवर रखे, उहो पहिरीं कोशिशि करे त उहो टिक उन जानवर ते थियण ई न ॾे। ऐं अगरि उहो टिक थी वञे, ख़ुदा न ख़ास्ता टिक मतिलबु चिचड़ उनखे लॻी वञे, त पोइ उनजो इलाजु आहे, उनजी दवाऊं आहिनि, ताकी जानवरनि मां ई बीमारी इंसाननि ताईं न पहुचे। तव्हांजी महिरबानी। अच्छा, इन सां ॿियो हींअर डिस्ट्रिक्ट सांगड़ जे लाइ जेको ज़रूरी शइ इहा आहे त असांजे टंडवादम शहर में हिकिड़ो कांगो जो वायरस जो केस उहो डेथ करे वियो आहे। कांगो वायरस हिकिड़ो वायरल डिज़ीज़ आहे जेकी जानवरनि मां इंसान में मुंतकिल थींदी आहे, ऐं पोइ इंसान मां इंसान में मुंतकिल थींदी आहे। अगरि इन खे अर्ली डिटेक्ट कयो वञे, अर्ली इन जी ट्रीटमेंट कई वञे, इन जी प्रिकॉशन मेजर वरिता वञनि, त इहे जेको आहे महफ़ूज़ माण्हू रहंदा आहिनि, इन में ख़तरो कोन्हे। लेकिन अगरि ख़ुदा न ख़ास्ता इन जी ट्रीटमेंट में डिले थिए थो या इन जी कंहिं बि वजह सां डायग्नोसिस में लेट थिए थी, त पोइ ख़तरो वधे थो ऐं फर्टिलिटी रेट वधे थो। टंडवादम में अनफॉर्चुनेटली हिकिड़ो इंसिडेंट थियो आहे। 17 साल जे हिकिड़े आसिफ़ नाले हमरा खे ये डिज़ीज़ थी आहे। इहे बेसिकली थींदो छा आहे त जानवरनि मां हिकिड़ो टिक हूंदो आहे, जेके उर्फ़ में पाण चिचड़ चवंदा आहियूं, उन मां इहे जेको आहे जॾहिं उहो इंसान खे चक पाईंदो आहे, त उन मां इहो वायरस इंसान में मुंतकिल थींदो आहे। क्लिनिकल प्रेज़ेंटेशन में इलाही हाई ग्रेड फीवर, सख़्तु तरीन बुख़ार उनखे ईंदो आहे, इलाही क़िस्म जा जिस्म में सूर थींदा आहिनि, सघनि में सूर थींदो आहे, वॉमिटिंग डायरिया थी वेंदी आहे, पेट में अजीब नमूने जो हिकिड़ो सूर थींदो आहे। उन खां बाद में जिस्म ते ॻाढ़ा दाणा रत वारा, उनखे असांजी ज़बान में पिटी करे चवंदा आहियूं, त रत शुरू थी वेंदी आहे, अंदाज़ो थी वेंदो आहे त भई इन में प्लेटलेट काउंट या इन जी रत ॼमण जी सलाहियत ख़तमु थिए पई। ऐं पोइ जॾहिं स्टेज एडवांस में वेंदो आहे, त पोइ नाकीली अखि मां, कन मां, नक मां, जिस्म जे हर हिसे मां पोइ रत शुरू थी वेंदो आहे, ऐं उन वक़्तु पोइ उन जे बचाव जो इलाही ॾुखियो प्रोसेस हूंदो आहे। इन करे आवाम सां गुज़ारिश आहे त हिकिड़ो केस जॾहिं थिए थो, त इन शइ जी निशानी आहे त जानवरनि मां हाणे वायरस जेको आहे से हिते मौजूदु आहे। उन जे लाइ
हेल्थ डिपार्टमेंट ऐं जेका लाइफ स्टॉक वारा आहिनि उन्हनि तुर्त तमामु उपाय जेका बि असां वठी सघूं था, जेका बि प्रिकॉशनरी तरीक़ेकार आहिनि उहे सभु असां खणी छॾिया आहिनि। असां जानवरनि जी वैक्सीनेशन स्टार्ट कराए छॾी आहे। 2 किलोमीटर जे अंदरि जेका बि जानवर हूंदा उन्हनि सभिनि खे वैक्सीन कराइणी आहे। उन्हनि 2 किलोमीटर जे अंदरि जेका बि वाड़ा या जिते बि जानवर आहे उते उहे स्प्रे कंदा आहिनि ताकी टिक जेका से मरी वञनि। डॉक्टरनि खे असां ही बाय ऑर्डर डायरेक्ट करे छॾियो आहे त उहो माण्हुनि में हेल्थ एजुकेशन अवेयरनेस सेशन शुरू कनि ताकी माण्हुनि खे ख़बर पए त हीअ आख़िर बीमारी छा आहे, इन में बचाव जा कहिड़ा तरीक़ेकार आहिनि। इन सां गॾु सेम प्रैक्टिसिस आहिनि, इंजेक्शन मेल प्रैक्टिसिस आहिनि। असांजा हॉस्पिटल जे अंदरि प्राइवेट हॉस्पिटल जे अंदरि जेको मेडिकल जो फुज़लो आहे जीअं ड्रिप सेट आहिनि या ॿी सिरिंजूं आहिनि उहो से मार्केट में वरी सेल आउट। असां वटि सरकार में त पूरो प्रोटोकॉल आहे, असां खपाइनि कोन था ॾियूं, साड़ियूं था, लेकिन प्राइवेट में हिते का इंसिलेटरी कोन्हे ज़िले पूरे में। त प्राइवेट जी लाज़मी ॻाल्हि आहे सिरिंजूं किथे न किथे वेंदियूं हूंदियूं, उहो सिरिंजनि मां फैले थो। जेका दंदान सां वेठा डेंटल डॉक्टर वेठा आहिनि उन में अताई बि आहिनि, क्वालिफाइड डॉक्टर बि आहिनि, उन जो इलाही रिस्क आहे। उनजो जेको इक्विपमेंट आहे छो त ब्लड बॉन्ड उन में आहे, उन में उहो उतां असांखे आहे। ब्यूटी पार्लर जे लाइ असां हिकिड़ो ख़त लिखियो आहे, ब्यूटी पार्लर जी मीटिंग असां करण पिया वञूं त पूरी डिस्ट्रिक्ट जी, ताकी उन्हनि खे सम्झायूं त तव्हां पंहिंजा कहिड़ा कहिड़ा उपाय वठंदव त माण्हू रिस्क न अचनि। बार्बर शॉप्स आहिनि जेकी हजाम आहिनि, हजामनि मां बि इलाही ख़तरो हूंदो आहे त जेको आहे किथां उन में लॻी सघे थी। उन खां बाद में प्रोस्टिट्यूशन हाउस आहिनि या रत जी गैर महफ़ूज़ मुंतकिली आहे, उन जे लाइ सुलेमान रोशन जेको मेडिकल कॉलेज आहे उन्हनि बाक़ाइदा रजिस्टर्ड ब्लड बैंक ऐं हाजी रोशन जी लेबॉर्ट्री टंडवार में ख़ुशि नसीब आहिनि त 2 ब्लड बैंक आहिनि। उन्हनि वटि एलाइज़ा मशीनूं पियल आहिनि, 2-2 करोड़ जी एलाइज़ा मशीन आहे। उतां तव्हांखे टेस्ट कराइणो आहे, टेस्ट कराए उतां महफ़ूज़ रत जेको आहे जॾहिं बि रत वठिणो आहे आवाम सां गुज़ारिश आहे महफ़ूज़ रत वठो। माण्हू छा कंदा आहिनि, माण्हू ॾिसंदा आहिनि त यार हुतां 3000 जो रत मिले थो, बाक़ी आम लेबॉर्ट्री में 400 रुपए जी बोतल 200 रुपया उनखे ॾियूं ऐं कमु भलो। इहे नथा सोचनि त थी सघे थो इन जे करे जेको आहे न HIV न लॻी वञे, सेफिलिस न लॻी वञे, हेपेटाइटिस B C न लॻी वञे। इन करे आवाम सां इहे बि गुज़ारिश आहे त ब्लड ट्रांसफ्यूजन जी जॾहिं बि ज़रूरत पए, मुस्तक़िल जेकी 2 लेबॉर्ट्री जा नाला मां खया, सुलेमान रोशन मेडिकल कॉलेज ब्लड बैंक, हाजी रोशन दीन ब्लड बैंक, उन सां तव्हां रत वठो। उन्हनि वटि बाक़ाइदा रजिस्टर्ड ब्लड ट्रांसफ्यूजन अथॉरिटी सां ई आहे। ॿियो जॾहिं बि हजाम ॾे वञो कोशिशि कयो त डिस्पोजेबल आइटम जो इस्तेमालु करायो, अदरवाइज़ उन्हनि खे चओ त बाबा पंहिंजी कैंची पंहिंजी पाकी साफ़ कर, हर दफ़ा नओं ब्लेड वठो, ब्लेड पंहिंजे साम्हूं लॻारायो ऐं 1 ब्लेड फॉर 1 पर्सन हुजे। ईअं न हुजे त मां पंहिंजे पुट सां गॾु